बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं हैं तव्हांजी मेज़बान तेरी मुआ नाज़रीन। यकीनन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो ऐं आबाद हूंदो ऐं इन सां गॾोगॾु तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस करण जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे सुहाण चांहि जेके नवरिस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा वेझो की दुकान ते सुहाण चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। ऐं ख़ासि तौर ते जेके ॿार आहिनि जेके कुझु ॾींहं ई मोकल ख़तमु थियण जा कुझु ॾींहं ई बचिया आहिनि, त उन्हनि खे आउं चवंदमि त पंहिंजी जेके तयारियूं जेके आहे ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजी यूनिफॉर्म्स, पंहिंजा शूज़ ऐं पंहिंजा जेके बि बुक्स ऐं ख़ासि तौर ते पंहिंजो होमवर्क जेको आहे वरी रीचेक कयो त को किथे न किथे मिस थी वियो हुजे या मिस्टेक्स थी हुजे, उन खे करेक्शन करे वठो। ईअं न जॾहिं तव्हां स्कूल वञो पोइ तव्हांखे चङी ख़ासी वरी पंहिंजे टीचर्स खां डांट ठपट ॿुधणी पवे। तंहिंजी वजह खां ऐं ज़बरदस्त तरीक़े सां हर परफॉर्मेंस ऐं ख़ासि तौर ते जेकियूं बि पंहिंजी एक्टिविटीज़ हुयूं उन मोकलनि में तव्हां जेकियूं बि लिखियूं उहो ज़रूरु कंहिं पेजिस वग़ैरह ते कंहिं बुक नोटबुक ते नोट करे पंहिंजे टीचर्स खे ज़रूरु ॾेखारींदा। ऐं यकीनन इहो होमवर्क बि तव्हांखे ज़रूरु मिलियो हूंदो। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हिकु ख़ूबसूरत महिमान असां सां मौजूदु हूंदा आहिनि हमेशह। अॼु असांजा महिमान बि प्यारा प्यारा ख़ूबसूरत आहिनि। अचो त नाज़रीन पंहिंजे पहिरें महिमान सां तव्हांजो तारीफ़ कराईंदमि। मुंहिंजी पहिरीं हिकिड़ी भेण, एजुकेशन सां हुनजो तालुक़ु आहे ऐं मोटिवेशनल स्पीकर बि आहिनि। अचो त नाज़रीन तारीफ़ करायूं तव्हांजो गुलाम फ़ातिमा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो गुलाम फ़ातिमा? अल्लाह जो करम, सब खैरियत। तव्हां ॿुधायो छा हाल बिल्कुलु वाल ठीकु आहे? ठाक। हमेशह जेको मोटिवेशनल स्पीकर जेको हूंदो आहे न, हर वक़्तु उन में हिकिड़ी पॉज़िटिव एनर्जी ईंदी आहे। हाँ बिल्कुलु, मूंखे लॻे पियो तव्हांखे अचे पई। बिल्कुलु मूंखे महसूसु थियो न त इहे साम्हूं वारे जे फीलिंग्स ऐं चहिरे जे तासुरात को ई ख़बर पइजी वेंदी आहे। माशाल्लाह मूंखे ॾाढो सुठो थो लॻे तव्हां असांजे प्रोग्राम में हिते सुबुह न मेहरान थैंक आहियो। यू सो मच फॉर योर वॉर्म वेलकम। तव्हां मूंखे पाण ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली करे हिते अची करे। थैंक यू। ऐं तव्हां सां अञा मज़ीद कचेरी बि थींदी लॻे तव्हां सां गॾोगॾु असांजा ॿिया महिमान बि मौजूदु आहिनि। अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायूं। असांजे प्रोग्राम में काफ़ी दफ़ा अची बि चुका आहिनि। अज़र तामरी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सर? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम जीअं मुसलसल हलंदो रहे ऐं असां बि तव्हांजो साथ ॾींदा था रहूं। हा बिल्कुलु। ऐं माशाल्लाह तव्हां सोशल वर्कर बि आहियो ऐं काफ़ी मुंहिंजे ख़्याल में मोकलनि जे ॾियण में इहे एक्टिविटीज़ बि कयूं बि हूंदियूं, पर मां तव्हां सां इन ॻाल्हि ते वधीक कचहरी कंदमि। पर तव्हां सां गॾोगॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि। नाज़रीन डॉक्टर आहिनि उहे ऐं उस्ताद बि आहिनि। हींअर हू मोकलनि ते बि आहिनि। कुझु ॾींहंनि जी लॻे थो उन्हनि जी मोकलूं बि हाणे ख़तमु थियण वारियूं हूंदियूं। अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायो डॉक्टर गुलज़ार उस्मान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो डॉक्टर साहब? ॾाढो सुठो, ज़बरदस्त। जीअं तव्हां ॻाल्हि कई न वेकेशन्स ते आहियूं त वेकेशन्स इंजॉय कयूं पिया। कीअं इंजॉय कयो? कहिड़ो पहिरीं जॾहिं फर्स्ट डे वेकेशन अनाउंस थी त पहिरियों छा सोचियो? सची ॻाल्हि आहे, हुन महिल रमज़ान शरीफ़ शुरू थी चुको हो त बसि पोइ रोज़ा रखियासीं, रोज़नि जो ई सोचियोसीं। ईद ताईं त ॿी का सोच कोन कईसीं। ईद खां पोइ ज़ाहिर आहे ॿारनि खे वठी वञिणो हूंदो आहे, कुझु रिलेटिव्स ॾांहुं मिलणु वञिणो हूंदो आहे। पर हिन दफ़े गर्मी कुझु वधीक रही आहे, शदीद रही आहे। ये हर साल इहे ई चवंदा आहियूं त हर साल गर्मी वधीक हूंदी आहे। न हर साल न, हींअर गुज़िरियल कुझु सालनि में इन जी शिदत में इज़ाफ़ो आयो आहे। हूअं रहंदियूं आहिनि, ज़ाहिर आहे गर्मी त हमेशह रही आहे ऐं उहा गर्मी कहिड़ी जेका पंहिंजी गर्मी न ॾेखारे। सही। इहे चवंदा आहिनि त सिज कुझु घणो हेठि लही आयो आहे चङी तरह असांखे ॾेखारण लाइ। हा न बिल्कुलु, इहो क्लाइमेट चेंज आहे उनजे करे इहो सभु कुझु। सर मूं ॿुधो आहे थर ते राति मींहुं पियो आहे, छा चवंदो? जी हा बिल्कुलु, आउं पाण थरी आहियां ऐं थर ते मींहुं पवनि त उते बहार ई थी पवंदी आहे। मोर ख़ुशि थियनि। जी बिल्कुलु, मोर, इंसान, जेको बि उते लाइव स्टॉक आहे ऐं जेका उते जी हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो एटमॉस्फेयर आहे, उहो सॼो सम्झो हिकिड़ो यू टर्न वठंदो आहे, बिल्कुलु चेंज थी वेंदो आहे। ऐं माशाल्लाह राति पहिरीं बरसाति पई आहे। पाण सभु बि दुआ कयूं त असांजी सॼी सिंध ते वसकारो थिए। बल्कि पाण त शाह अब्दुल लतीफ़ भिठाई जा पोइ लॻायूं त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी, पूरो आलम आबाद थिए। पंहिंजी इहा दुआ इंशाल्लाह इंशाल्लाह दुआयूं आहिनि से चवंदा आहिनि त अलाह को दुआ बि त कयो। असां ख़ासि वॾड़ा चवंदा आहिनि एॾा चे गुनाह कया त मींहुं नथो वसे, को दुआ को अस्तगफार को तौबा कयो त को मींहुं बि वसे। ताणे इंसान जे अमाल ऐं उनजो ताणे उहो अलाह साईं हाणे वारा जेके मींहं आहिनि हिननि में दुआ सां गॾु दवा जी बि ज़रूरत आहे। यानी असांजा कुझु ख़ुदि असांजी एक्टिविटीज़, असांजी जेके ह्यूमन एक्टिविटीज़ आहिनि उनजो बि हिन में कंट्रीब्यूशन आहे। जीअं असांजी जेका लाइफ स्टाइल थी वई आहे, डिफॉरेस्टेशन थी वई आहे ऐं असां वटि इलाही सारियूं गैस एमिशन्स थियनि थियूं ऐं असां वटि उनजो को वरी डिफॉरेस्टेशन थिए त वरी प्लांटेशन ओतिरी न आहे थी सघी। आबादी तमामु घणी वधी वई आहे, ह्यूमन एक्सप्लोजन माना हिकिड़ो थी वियो आहे पॉपुलेशन में। इन्हनि सभिनी शयुनि जो माना हिकिड़ो घणो रुखो
असांखे पंहिंजो कंट्रीब्यूशन करणो पवंदो। सही माना वाकई बिल्कुलु असर पए थो एतिरो क्लाइमेट ते हेतिरी Exactly. पॉपुलेशन सां गॾु बिल्कुलु। वाकई चयो त बरसाति सां गॾु दवा जी बि दवा जी ज़रूरत दवा सां आहे, गॾु दवा बि करणी पवंदी। ते को अहिड़ा एनर्जेटिक को दवायूं या परहेज़ करण वारियूं ख़ासि तौर ते वरी जॾहिं चवंदा आहिनि त खाधो ई असां लाइ प्रोटीन वारो हुजे त पोइ ज़रूरत ई न आहे दवा लाइ। हा, बैलेंस ई वरी सिहत जी ॻाल्हि सही। कबी त पोइ में वरी बैलेंस डाइट सही, सां ई सभु कुझु आहे। सही। गुलाम फातिमा तव्हांजी सुबुह जो आगाज़ कीअं थींदो आहे ख़ासि तौर ते मोकलनि में? मोकलनि में बसि फैमिली सां ई हूंदो आहे। कोशिशि इहा हूंदी आहे त सुबुह जो उथण सां ई जेके असांजे माना असांजा ॿारड़ा आहिनि या असांजी जेके फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि सुठे नमूने सां, जीअं उहे उन्हनि जो स्टार्ट सुठो थिए। छो जो जॾहिं उन्हनि जो स्टार्ट सुठो थींदो त नो डाउट असांजो स्टार्ट सुठो थींदो। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि कई अथव। त बिल्कुलु इन जे करे सुबुह जो एक्टिविटीज़ के एतिरियूं स्पेशल न हूंदियूं आहिनि, पर मुंहिंजे लाइ इहा शइ स्पेशल हूंदी आहे त मां पंहिंजी फैमिली जे लाइ सुबुह जो उथण सां ई कंट्रीब्यूट कंदी आहियां जेको बि हूंदो आहे। ज़बरदस्त। त ईअं थोरो थोरो कंट्रीब्यूट हुजणु घुरिजे, ख़ासि तौर ते जॾहिं प्रोफेशनल लेडी जॾहिं कंहिं बि कम में हिसो वठे थी, पार्टिसिपेशन वठे थी, त उहो घर खे टाइम बिल्कुलु घटि ॾेई सघंदी आहे। थोरो टाइम ॾियणु घुरिजे, न त वरी घर वारा नाराज़ हूंदा आहिनि हर वक़्तु, जीअं घर में घर इहे टे ॾींहं अक्सर नाराज़गी पंहिंजी जॻह ते आहे, पर तव्हांजी हिकिड़ी जेकी अटैचमेंट हूंदी आहे तव्हांजी फैमिली सां न, उन में केॾा बि गैप न अचे। सो उन अटैचमेंट, उहा जेकी अटैचमेंट हूंदी आहे, ऐं जेको तव्हां चयो त मां जेको चयो त कोशिशि कंदी आहियां की उन्हनि जी मॉर्निंग ॾाढी सुठी गुज़रे त जीअं मुंहिंजो सॼो ॾींहुं सुठो गुज़रंदो। सही। सो उन में कॾहिं गैप न ईंदो आहे, ऐं तव्हां पाण एनर्जी तव्हां में हूंदी आहे, तव्हांजी फैमिली में हूंदी आहे, त पोइ हिकिड़ो ॾाढी सुठी गाॾी हलंदी आहे। बिल्कुलु सही। मां हिकिड़ो ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु कयो त सुबुह जो आगाज़ हीअं हुजणु घुरिजे, ऐं हीअं ई तरीक़ा ख़ासि तौर ते वरी प्रोफेशनल जॾहिं लेडीज़ मोकल्स में हूंदियूं आहिनि त उन्हनि जी लाइफ रूटीन ईअं ई थी वेंदी आहे। ख़ासि तौर ते वरी घणो टाइम वरी थोरो सुम्हण में बि गुज़रंदो आहे, इहा शइ बि हूंदी आहे। अच्छा सर, तव्हां छा चवणु चाहींदो, सुबुह जो आगाज़ कीअं मोकलनि में? हूअं त जेको अमूमन नमाज़ पढ़णु सुबुह जो फ़र्ज़ु आहे असांजे मथां, सभिनी जी मुसलमान आहियूं, त उन खां पोइ वरी ज़ाहिर आहे दुनिया जूं मसरूफ़ियतूं ऑफिसिस त आहिनि ई आहिनि, ऐं कमकार दुनिया जा रहनि था। छुटियूं रहनि थियूं ॿारनि जूं, जेके स्कूल उहे बि 2 मंथ जी छुटी रहे थी, ज़ाहिर आहे उन्हनि में बि थोरो आराम कंदा आहियूं। उन खां पोइ उन्हनि जे लाइ बि वरी सोचणो पवंदो आहे त हीअ केतिरो फ़ारिग रहंदा, त ज़ाहिर आहे हिननि जे लाइ सैरी माना हिननि खे सैर तफ़री लाइ किथे न किथे हिननि खे मोकिलिणो पवंदो आहे, या किथे वठी वञिणो पवंदो आहे, त या किथे शॉपिंग कराइणी पवंदी आहे हल्की फुल्की। हाणे त जेको रमज़ान में त इहो ई हो त डेली आए दिन कॾहिं के माना कॾहिं वठण बि वञिबो, कॾहिं विंडो शॉपिंग बि थींदी आहे न। सो इहा बि माना एंटरटेनमेंट, जीअं ॿार जो जेको आहे सो उहो बोरियत बि उनजे लाइ त ज़हनी उनजे कमु थो करे ज़हनियत खे। तंहिंजे करे ॿार जी ख़्यालु करणु असांजो जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि जो फ़र्ज़ु बि आहे। उन सां गॾु फैमिली खे बि ॾिसणो आहे, ऐं पाण सां गॾु ज़िमेदारियूं बि आहिनि जेके उहे बि निभाइणियूं आहिनि। सो छुटियुनि जे करे ख़ासि तौर ते जीअं आराम जो जेको ख़ासि तौर ते त असां चवंदा आहियूं त 2 महीना मिलनि था, जीअं ॿार आराम था कनि, असां बि आराम था कयूं, और असांखे बि आराम जो मौक़ो मिले, पर इहो अहिड़ो मौक़ो मिले कोन थो। अच्छा, तव्हांजा जी जेको ॿारनि खे मोकिलण में ॿारनि खे वर्क्स मिलियो, होमवर्क्स, छा तव्हांखे सही पियो लॻे त एतिरो बर्डन होमवर्क में वेकेशन में ॾियणु घुरिजे? इहे न बर्डन त ज़ाहिर आहे, हाणे मुंहिंजा ॿार त नंढा आहिनि, अञा प्ले ऐं नर्सरी में आहिनि, पर मक़सदु चवण जो इहो आहे जो हूअं अमूमन जनरल ॻाल्हि कजे त एतिरो कोर्स उन्हनि खे, छो जो छुटी आराम महीना, हिकिड़ो आम ॿार जी हिकिड़ी लाइफ अहिड़ी आहे जो सुबुह जो 7 बजे स्कूल वञे थो, वरी 2 बजे अचे थो, वरी ट्यूशन ते वञे थो, वरी क़ुरान शरीफ़ ते वञे थो, वरी अचे थो, वरी उनखे उनजी तयारी करणी आहे, रिपीट जेको होमवर्क मिले थो न, त सॼो ॾींहुं हू सर्किल में थो रहे, सॼो ॾींहुं। बिल्कुलु। त ही 2 महीना उन्हनि खे छुटी जा जेके मिलंदा आहिनि, उहो ज़हनी उन्हनि खे सुकून जे लाइ ॾिना वेंदा आहिनि, त जीअं उनखे सुकून बि मिले। ज़ाहिर आहे असां वटि हिकिड़ो एनवायरमेंटल अहिड़ो माहौल पैदा थी वेंदो आहे, गर्मी ऐं सर्दी या अहिड़ो को पोज़ीशन अची वेंदी आहे ताकी ॿार खे जेको फ़र्क़ु न पए। पर असुलनि इहो आहे त ॿार खे जेतिरो तव्हां आराम कयो, ऐं उनखे बर्डन हूअं बि स्कूल में बि उन्हनि खे कोर्स जेको ॾियनि था, उन्हनि में बि उन्हनि टीचर्स खे या उन्हनि जे स्कूलनि जे जेके हेड्स आहिनि, उन्हनि खे इहो सोचणु घुरिजे त ताकी ॿार खे एतिरो बर्डन न विझनि, ऐं घर वारनि खे बि जेको प्रेशराइज़ कंदा आहिनि घर वारा ॿार, त उहो जंहिं लाइन सां जेको पंहिंजी ज़हन सां पढ़ंदो पियो, उहो बि न पढ़ी सघंदो आहे। छो जो प्रेशराइज़ में सिर्फ़ु रटो हणी सघे थो,
होशियार नथो थी सघे। ज़बरदस्त, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हा, त उनजे करे माण्हू ॿार खे थोरो 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 करे माण्हू खे जीअं उनखे कवर समथिंग करे हुजे त पंहिंजी प्रिफरेंसिस सां मुंहिंजे नज़रिए सां त ईअं हूंदो त ॿारनि खे वेकेशन्स में विकेबलरी वर्ड्स ॾेई छॾनि, सिंधी जा अल्फाज़ ॾेई छॾनि, त उन्हनि ते जेको आहे सिखनि, उचार सिखनि, उन्हनि ते जुमिला ठाहिनि, उन्हनि जी सिंधी बहितर थिए, या ॿियो को सब्जेक्ट अहिड़ो आहे उन्हनि जी विकेबलरीस ॾेई छॾनि त उहो काफ़ी हूंदो। विकेबलरी आहे, या अगरि थोरा स्टूडेंट जेके आहिनि फर्स्ट ईयर इंटर में आहिनि त उहे ई न्यूज़ जेके रीड कनि, वो न्यूज़ रीड कनि, मुख़्तलिफ़ इंग्लिश न्यूज़ आहिनि, सिंधी न्यूज़ या उर्दू न्यूज़ खणी न पढ़े, पर न्यूज़ रीड कनि ताकी उन्हनि जी वोकेबलरी सेट थी वञे। उन खां पोइ रीडिंग खां पोइ उन खां पोइ थोरो जनरल नॉलेज बि उन्हनि खे, छो जो जनरल नॉलेज मेन आहे। सिर्फ़ु तव्हांखे कोर्स जी जेकी आहे तव्हांखे स्पीकिंग या तव्हांखे अचे थी उहा तव्हांजे लाइ बेस्ट आहे, उहा ज़ाहिर तव्हांजी थीम आहे जेकी तव्हांखे अॻियां वधी प्रोफेसर साहब तव्हांखे स्टेप बाय स्टेप कुझु पर तव्हांखे जनरल नॉलेज सही आहे। इन ॻाल्हि ते असां डॉक्टर गुलज़ार खां बि ज़रूरु जवाबु वठंदासीं, पर हीअं वठूं था हिकिड़ो ब्रेक। ऐं नाज़रीन प्रोग्राम किताबनि खे असुरहाइण चाहे जेके नवरिस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए कोटी 10 लख रुपए ताईं। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम ताबुन के असुरहान से जेके नवरिस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि। जीअं नाज़रीन हलूं था डॉक्टर गुलज़ार ॾे। डॉक्टर गुलज़ार, तव्हां छा चवणु चाहींदो, तव्हां जेको सुवाल पियो हले पियो ॿारनि जी मोकलुनि ऐं वेकेशन्स जे होमवर्क्स जे बारे में? ॾिसो, ॿारनि खे वेकेशन्स में होमवर्क हुअणु ज़रूरी बि आहे, पर जीअं असांजे ॿियनि दोस्तनि बि ॻाल्हि कई त उहो कन्वेंशनल तरीक़े सां उहो ई साॻियो रिटन वर्क जेका तव्हां बि ॻाल्हि कई, या हिकिड़ा चैप्टर जा चैप्टर ॾियणु, इहो ठीकु न आहे। असांखे हुन में थोरी नवाण आणणु घुरिजे। मुंहिंजो बीइंग टीचर बि या बीइंग पेरेंट बि, मुंहिंजा ॿार बि आहिनि एज में, त ऐं पर्सनल पंहिंजी 10-15 साल पहिरीं गुज़र वक़्त ते नज़र हणिजे थी, त इहो आहे जो ॿारनि खे जॾहिं घणो सारो मिलंदो आहे न वेकेशन में बि होमवर्क, उन्हनि खे स्ट्रेस बि रहंदो आहे। उहो वेकेशन जो जेको मज़ो आहे, हिकिड़ो फीलिंग आहे लिबर्टी जी, फ्रीनेस जी, उहा ई ख़तमु थी वञे। त कोशिशि करे अवल त उन्हनि खे ॾिजे, ज़रूरु ॾिजे, सफ़ा छॾणु बि ठीकु न आहे, त ज़ाहिर उन्हनि जो लर्निंग वारो प्रोसेस बिल्कुलु बीहणु न खपे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो इहो त थोरो उन में नवाण कीअं कजे, अॼुकल्ह हिकिड़ो कंसेप्ट आहे ह्यूमन लाइब्रेरीज़ जो। हिकिड़ी लाइब्रेरी आहे जंहिंमें किताब रखियल आहिनि, वञी माण्हू किताब पढ़े थो, इहो ठीकु आहे, पर ह्यूमन लाइब्रेरी वरी ॿारनि जे लाइ ख़ासि तौर ते ज़ाहिर उन्हनि जे एज ग्रुप ते बि डिपेंड करे थो, उहो ईअं हूंदी आहे ह्यूमन टू ह्यूमन इंट्रैक्शन। मिसाल आहे, जीअं असां अॼु हींअर कचहरी कयूं पिया न, ईअं ई ख़ासि तौर ते वॾड़ा जेकॾहिं ग्रांड पेरेंट्स आहिनि, ॾाॾो ॾाॾी नानो नानी उन्हनि में हयात आहिनि, त उहे ज़बरदस्त आहिनि, उन्हनि सां विहारिजे ॿारनि खे, उन्हनि सां कचहरी कराइजे। पोइ हू छा कनि, माना ईअं न आहे जो भई तव्हांखे असां को लेसन पढ़ायूं पिया या सबक़ु सेखारियूं पिया, ईअं कबो त वरी ॿार उनमें उनजी दिलचस्पी घटिजी वेंदी। उनखे हिकिड़ी कहाणी जे तौर ते, बाबा तव्हांखे असां हिकिड़ी कहाणी था ॿुधायूं, उनमें हुनजी सुठी तरबियत थी सघे थी, हिकिड़ी मॉरल ग्राउंड्स ते हिस्ट्री उन्हनि खे पढ़ाए सघिजे थी। इन तरीक़े सां रिलीजन जे बारे में तव्हां ॿुधाए सघो था, मौसमनि जे, असांजे तहज़ीब जे बारे में, मोहन जो दड़ो खां वठी असांजी एॾी हिकिड़ी तमामु ज़रख़ेज़ तहज़ीब आहे असांजी माशाल्लाह सिंध जी तहज़ीब, उहो उन्हनि खे सम्झाए सघिजे थी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा बैत उन्हनि खे ॿुधाए सघजनि था, पर इंट्रस्टिंग तरीक़े सां, ऐं पोइ उन्हनि खे ख़ुदि खे पार्टिसिपेट कराइजे। ठीकु आहे, माना हिकिड़ो माण्हू वेठा आहियूं न पाण, ॿारनि खे अक्सर इहो पेरेंट्स में थींदी आहे हिकिड़ी, अक्सर में त न पर कुझु में मूं ॾिठो आहे, उहे ॿारनि खे डिस्करेज कंदा आहिनि, अंडर एस्टिमेट कंदा आहिनि। इहो वधी वई अथव न, इहा ॾाढी डेंजरस आहे। बीइंग डॉक्टर बि आउं चवंदुसि त उन्हनि जी पर्सनैलिटी डिसऑर्डर थी थो वञे, उन्हनि जी डेवलपमेंट ई कोन थी थिए, पोइ हू पंहिंजे पाण में बुज़दिल थी था वञनि, माना उनजो कॉन्फिडेंस वेही रहे थो, उहो किथे ॻाल्हाए कोन सघंदा। तव्हां हुनखे ॿार खे ॻाल्हाइणु ॾियो, यकीनन हू ग़लतियूं बि कंदो, उनखे सिधो बि कबो, पर हुनखे तव्हां करेज ॾियो त हू ॻाल्हाए, हू डिस्कस करे, पोइ हुनखे तव्हां थोरा नंढा नंढा टास्क ॾेई छॾियो त भई अॼु असां हीअ कहाणी उनखे ॿुधाई आहे, असांजी कंहिं बि सूरमन जी कहाणी आहे, असांजी मारवी जी कहाणी आहे, का बि अहिड़ी हुबुल वतनी सां तालुक़ रखे थी, मोटिवेशनल बिल्कुलु, त पोइ छा थींदो, उनखे वरी चइजे बाबा हाणे तव्हांखे वरी इहो तयारी करे सुभाणे ॿुधाइणो आहे। इहा ॿी ॻाल्हि इहा कजे, जेकॾहिं जेतिरो बि होमवर्क मिले थो, मुंहिंजी पर्सनल ऑब्जर्वेशन इहा आहे त उनखे शुरूआती हफ़्ते जे अंदरि तव्हां मुकमल कराए छॾियो, ॿार ईअं फील कनि त हाणे असां आज़ादु आहियूं, जान छुटी पई, पोइ वरी आख़िरी हफ़्ते में जीअं अॼु तव्हां इंट्रो में ई ॿारनि खे यादि पियो ॾियारियो, पेरेंट्स खे बि चेक करे वठो, इहो ज़रूरी आहे। आख़िरी हफ़्ते में वरी उन्हनि खे इंट्रो ॾियनि, वरी ॿार किताब खे ॾिसी वठनि, इहो बहितर थींदो। बाक़ी विच वारो अर्सो आहे उनखे तव्हां अहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो, जीअं टावरी साहिबु ॻाल्हि कई त उनखे वठी वञो ॿाहिरि, उहो जेको कुझु पढ़नि था न, भई असांजूं वाह आहिनि, शाखूं आहिनि, दरिया आहिनि, ॿेला आहिनि,
इहे एॾा ख़ूबसूरत गार्डन्स आहिनि, इहे सभु किताबनि में त ॾिसनि था, पर उनखे तव्हां कोशिशि करे जेतिरो मुमकिन थी सघे प्रैक्टिकली त इहो बि ज़बरदस्त आहे। अटैचमेंट ख़ासि तौर ते पेरेंट्स सां, रिलेटिव्स सां, उन्हनि सां मुलाक़ात करायो घणे में घणी। ऐं इहो चवंदुसि किताब तूं पढ़ंदा न सॼो साल, किताबनि खां हटी करे त ह्यूमन इमोशंस हू फील कनि, ऐं उहो किताबनि में नथो पढ़ाए सघिजे, उहो फीलिंग आहे हिकिड़ी फीलिंग्स आहे ख़ासि तौर ते तव्हां जेकी ॿारनि जी कई त डिस्करेजमेंट जेकी घणी थिए थी ॿारनि में, निगलेशन घणी थिए थी, कंपेरिज़न जॾहिं अची थी वञे त हुन ॿार जो जेको आहे एतिरो वधीक आहे तव्हां ईअं छो कोन आहियो, इन में ॿार बाक़ी कॉन्फिडेंस लेस बि थिए थो ऐं उन खां पोइ या बाग़ी थो थी वञे। बिल्कुलु, ऐं उनखे नंबर गेम मां बि कढिजे, ही परसेंटेज, ही मार्क्स, ही फलाणो, इन में हुन हिन एरिया अरसे में ख़ासि तौर ते वेकेशन में उनखे चइजे इनखे छॾे ॾे, तूं यू आर ग्रेट। अल्लाह ताला हर इंसान जी जीअं फिंगरप्रिंट्स अलॻि ठाहियूं आहिनि, तीअं हर इंसान जी पर्सनैलिटी बि अलॻि ठाही आहे, ऐं उन जहिड़ो ॿियो को थी नथो सघे, उनखे इहो करेज ॾिजे, ऐं इहा हक़ीक़त बि आहे। बसि ज़रूरत इहा हूंदी आहे, ॿार में वॾो पोटेंशियल हूंदो आहे, असांखे उहो पोटेंशियल ॿाहिरि कढणो आहे, इहो पेरेंट्स जी ज़िमेदारी आहे, ऐं असांजा रिलेटिव्स आहिनि या जीअं मोटिवेशनल स्पीकर्स हूंदा आहिनि, इहो कुझु कंदा आहिनि, ॿियो छा कंदा आहिनि, त भई हू ॿार जे अंदरि जेको मौजूदु उनजे अंदरि जेके पावर्स आहिनि उन्हनि खे ॿाहिरि करे उन्हनि खे निर्वार कयो वञे, उनजी तरबियत कई वञे, इहो ॾाढो कामयाबु गुलाम फातिमा तव्हां खां इहो ज़रूरु सवाल करणो, तव्हां मोटिवेशनल स्पीकर्स बि आहियो, बीइंग अ गर्ल या बीइंग दीदी कुझु बि तव्हां ॾिसो था हिकिड़ी कोई ख़ासि तौर ते छोकिरियूं अॼुकल्ह डिप्रेशन्स में वधीक आहिनि, मेजोरिटी ऑफ बॉइज़ जे मेजोरिटी निस्बत जेके छोकिरियूं डिप्रेशन्स में वधीक आहिनि, उनजी वजह घणी छा हूंदी आहे, छा तालीम या घरानी शक्ति या सभु कुझु हूंदे बि माना न हुजण जो अहसासु? हा बिल्कुलु, ॾिसो जीअं तव्हां चयो न त डिप्रेशन जेको आहे उहो असांजी छोकिरियुनि में अॼुकल्ह माना घणो थो नज़र अचे, उनजो ॾिसो रीज़न्स आहिनि। रीज़न सभ खां वॾो रीज़न त असांजो सोशल सिस्टम आहे, जेको असांखे नंढे लाइ खां वठी इहो असांखे ॾिसो जॾहिं हिकु छोकिरो थो ॼमे या हिकु छोकिरी थी ॼमे त उहे सफ़ा ब्लैंक आहिनि, लाइक अ ब्लैंक पेज। असांखे छा उन्हनि जे जेको उहे डेवलप थियनि था, जेकी उन्हनि जी परवरिश थिए थी, उहा असांजे सोशल सिस्टम जे थ्रू थी थिए। हाणे छोकिरियुनि खे ॾिसो एज़ कंपेयर टू बॉइज़, उन्हनि जे मुक़ाबले में असांजी छोकिरियुनि जे लाइ हिकिड़ो त ॾाढो स्ट्रिक्टली उन्हनि खे सम्झायो वेंदो आहे त तव्हांखे हीअ शयूं न करणियूं पवंदियूं या तव्हांखे हीअ शयूं अलो न आहिनि। पोइ छा आहे जो हू हालांकि उहा करे, हाणे फॉर एक्ज़ाम्पल हिकिड़ो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल थी ॾियां त हिकिड़े ॾींहुं तव्हांजी धीउ अचे तव्हां वटि त अम्मा मां ॾाढो हिकिड़ो ज़िंदगी जो वॾो फ़ैसिलो करे छॾियो आहे, मां पंहिंजो प्रोफेशनल डिसाइड करे छॾियो आहे अॼु। त तव्हां पुछंदव बाबा कहिड़ो प्रोफेशनल तव्हां डिसाइड कयो? त हू अगरि तव्हांखे चवे त मूंखे कसाई थियणो आहे, ठीकु आहे, तव्हां जेको बि मूंखे शुरू खां वठी सेखारियो हुयो त हलाल कमाई हुजे, ईमानदारी हुजे, सफ़ाई सुथराई हुजे, मां उहे सभु शयूं पंहिंजी प्रोफेशनल, जॾहिं मां प्रोफेशनल थींदसि त उहे सभु शयूं मां हिन फील्ड में आणींदसि ऐं मां कसाई थींदसि। असांजो छा रिएक्शन हूंदो? अजीब रिएक्शन, हिकिड़ी लेडी कसाई थिए, त असां ॾिसो हींअर ई असां ॻाल्हाइण में ई असां खिलूं था, त असांखे असांजे माना इहो सोचणु खपे त असां कहिड़ो सोशल सिस्टम ठाहियो आहे पंहिंजी नियाणियुनि जे लाइ, पंहिंजी छोकिरियुनि जे लाइ। माना नो डाउट डिफरेंस त जेंडर में आहे, पर असांजे सोशल सिस्टम में हुनजे लाइ मौक़ा त वधीक हुजनि न, त जॾहिं उन छोकिरी खे तव्हां उते ई पंहिंजी धीउ खे उते ई मतिलबु की हिकिड़ी वॉल ॾेखारे छॾींदो स्टॉप वारी, त ऑब्वियसली उहा डिप्रेशन में वेंदी। इहो इट्स डिपेंड ऑन सोशल एनवायरनमेंट जी तव्हां ॻाल्हि कई, ख़ासि तौर ते रिलीजन बेसिस ऐं इन ते इन्हनि शयुनि खे असांखे लिमिटेशन्स में रखी करे बि इहे शयूं वधीक असांखे ऑब्ज़र्वेशन में हूंदियूं आहिनि, न चाहींदे बि इहे करणियूं पवंदियूं आहिनि, पर हीअ कुझु रिलेटेड हक़ीक़तूं बि आहिनि। पर मां हाणे तव्हांखे ज़रूरु पुछणु चाहींदमि त ख़ासि तौर ते जेके ॿार आहिनि, ॿारनि जी जीअं हाणे स्ट्रगल्स थिए थी स्टार्टिंग खां, जीअं तव्हां ॻाल्हि कयो त नंढे लाइ वठी ॿुधाइणु घुरिजे, त उन्हनि जी कहिड़े तरीक़े सां तव्हां सम्झो था त ग्रोथिंग ऐं न्यूट्रिशन उन्हनि जी करणु घुरिजे जो पंहिंजो लाइ सही फ़ैसिलो ऐं मुस्तक़बिल? ॾिसो उनजे लाइ तव्हांखे नंढे लाइ खां वठी पंहिंजे ॿार खे एम्पावर करणो पवंदो। पहिरियां त उनखे पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी जेकी आहे उहा एक्सपोजर ॾियणो पवंदो पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी जो, ठीकु आहे। हाणे फॉर एक्ज़ाम्पल अगरि मुंहिंजी बेबी 4 इयर्स जी आहे, ठीकु आहे, त मां उनखे पहिरियां त इहो सेखारींदसि बाबा तूं पंहिंजा टॉयस, पंहिंजा कपिड़ा, पंहिंजियूं हर शयूं पाण संभाल। संभालण जो मतिलबु इहो न आहे त मां हुनखे चवंदसि तूं वेही इस्त्रियूं कर, तूं वेही धो, मतिलबु इहो आहे त हुनखे सिर्फ़ु अहसासु ॾियारणो आहे त मुंहिंजी बि का रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जॾहिं तव्हां उन्हनि खे शुरू खां वठी उनजे माइंड खे अहिड़े तरीक़े सां ठाहींदा ईंदव न त
त हू रिस्पॉन्सिबल ठाहींदा ईंदव त हू पंहिंजा रस्ता पाण ॻोल्हींदी सही ठीकु आहे Responsible पंहिंजे लाइ कंदी। बिल्कुलु अच्छा जॾहिं तव्हां नंढी नंढी रिस्पॉन्सिबिलिटीज़ घर में बि ॾियो था न पंहिंजे ॿार खे त हुनजो दिमाग़ ज़हन खोले थो सही त हिन रिस्पॉन्सिबिलिटी में मां अगरि हीअ शइ कंदुसि त मुंहिंजे लाइ उहा नुक़सान वारी हूंदी अगरि हीअ शइ कंदुसि त मुंहिंजे लाइ नुक़सानु न हूंदो फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो हिकिड़ो ॿारु आहे अगरि तव्हां हुनखे पॉकेट मनी ॾियो था मंथली त हू ॿारु सोचे सम्झी ख़र्च थो करे सही ठीकु आहे ऐं उहो ई अगरि ॿारु जॾहिं वॾो थो थिए त जॾहिं वॾो थींदो त वॾा पैसा हूंदा सही त तॾहिं बि हुन वटि उहो ई माइंड सेट हूंदो उतरी ही ले वेते हिते थियणी जॻह ते बिल्कुलु करणी आहे छा तव्हांखे त लॻे शुरू थो खां अॼुकल्ह वठी- ॿारनि खे इहा आहे एतिरी रिस्पॉन्सिबिलिटी पेरेंट्स ॾियनि था ॾिसो अॼुकल्ह असां पंहिंजे ॿारनि खे एतिरो पैम्पर करे चुका ईअं ई आहियूं exactly, एतिरो yeah. पैम्पर करे चुका आहियूं तव्हां फैमिलीज़ में वञो तव्हां ॾिसो असांजे ॿारनि खे गर्मी न लॻे असांजे ॿारनि खे मिटी न लॻे मिर्च न असांजे खाइण ॿारनि खे तुरंत, सही। हा बिल्कुलु मिर्च न खाराया वञनि असांजो ॿारु जेको आहे उहो हितां खां खणी हीअ शइ उते छो रखे इहो तव्हां ॾिसो न ओनली 12 इयर्स खां पोइ जेके पेरेंट्स परेशान आहिनि न ओतिरा अॼुकल्ह जा ओतिरो पुराणे ज़माने में परेशान न हूंदा सही। हुया छो जो तव्हां 12 इयर्स ताईं हुनजो माइंड सेट अहिड़ो ठाहे चुका हूंदा आहियो एतिरो पैम्पर करे चुका हूंदा आहियो जो माना तव्हांखे हाणे तव्हां इन शइ लाइ परेशान आहियो आफ्टर 12 इयर्स हाणे मां हिनखे बहितर कीअं कयां या ही पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी कीअं करे सही जो बहितर इहो आहे त तव्हां नंढे लाइ खां वठी उनखे ॿी तव्हां छॾे ॾियो सिर्फ़ु पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी जेकी आहे सही। उहा खणण जी आदत विझो सही बिल्कुलु सही ॾाढी हा, सुठी ॻाल्हि कई मूं इहो बिल्कुलु। ई त हिन लाइ ई मूं इहो सुवाल कयो जेके पैसा पेरेंट्स आहिनि उहे ज़रूरु ॿुधनि त ॿारनि खे अॼुकल्ह पैम्परिंग करणु छॾे ॾियनि त ही मिर्चनि या ही शइ या हर शइ पहिरियों जे दौर में बि त ॾिसो असां बि त सभु वॾा थियासीं पेरेंट्स असांखे छॾे ॾींदा हुआ ऐं पंहिंजे हींअर उस में पंहिंजे सक्सेसफुल लाइफ में आहियूं ॾाढो शुक्र आहे पर हीअं वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं नाज़रीन प्रोग्राम किताबनि खे सुरहाइण चए जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी इहे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि कार्य न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सताबुन के सुरहान चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी असां सां गॾु हिकिड़ा कॉलर मौजूदु आहिनि उस्ताद दीन मोहम्मद अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अभी छा हाल आहे बिल्कुलु ठीकु अलहमदिल्ला जी सर तव्हां ॿुधायो कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो इंडियारे खां थो ॻाल्हायां ॻोठ शेर मोहम्मद कलोड़ो खां उस्ताद दीन मोहम्मद कलोड़ो तव्हांखे भलीकार सुबुह मनाइण प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदा ॻाल्हि तव्हांजे महिमान खां थोरो सुवाल कमु पुछिणो हुयो थोरी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिन महिल ताईं तव्हां खां बि सुवाल पुछिणो हो जी 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 ज़रूरु बल्कि तव्हां चइनी खां जी हा सवाल कयो त सुवाल इहो आहे त जॾहिं ॻाल्हि हली एजुकेशन जी सही ऐं ॻाल्हि हली नियाणियुनि जे तइलीम जी डिप्रेशन जी सही मां इहो पुछणु चाहींदुसि तव्हां जॾहिं पढ़ियऊं तव्हां इन जाइ ते पहुता दारा पढ़ी पहुता आहियो सही उन टाइम में जंहिं टाइम में तव्हां पढ़ंदा हुयो उन टाइम में अञा वधीक दिक़तूं हुयूं ज़ाहिर आहे तव्हां कंहिं ॻोठ सां तालुको रखंदा हूंदव शहर सां न मूंखे अलाह ताला नियाणियूं ॾिनियूं आहिनि मां हिकिड़े ॿारहाड़ीअ जे निज माहौल में रहां थो उते नियाणीअ खे पढ़ाइनि त छा पढ़ाइनि नियाणी ॼमंदी आहे घर में उहो बि माना बेकार सम्झो वेंदो आहे सही हक़ीक़त मूंखे अलाह ताला नियाणियूं ॾिनियूं शादी कई नियाणियूं ॾिनियूं नौकिरी मूंखे मिली बैंक में उहा मां छॾी एज़ अ टीचर अची रहियसि ऐं इहो मां पूरो अहद कयो त मां पंहिंजी नियाणियूं पढ़ाईंदुमि माशाअल्लाह माशाअल्लाह ऐं अलाह जी महिरबानी आहे मां पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाइणु शुरू कयो हींअर मुंहिंजूं नियाणियूं पढ़ी ॾाढियूं अॻिते निकिरी चुकियूं आहिनि तव्हां जेके सुवाल जवाब या जेके ॻाल्हियूं थियूं हलनि पंहिंजी जाइ सही पर तव्हां हिमत ॾियारियो माण्हुनि में हिमत पैदा करायो मां ख़ासि तौर ते ॻोठ ॻोठ वञी चवंदो आहियां त बाबा तव्हां अचो पंहिंजे नियाणियुनि खे छॾियो ऐं उन्हनि खे पढ़ायो मां पहिरें दर्जे खां वठी करे मिडिल यानी 8वीं क्लास में पढ़ायो आहियां स्कूल जो हेडमास्टर बि आहियां माशाअल्लाह ज़बरदस्त हेडमास्टर आहियां ऐं अलाह जी महिरबानी सां मूं वटि काफ़ी तइदाद में नियाणियूं पढ़ी रोज़गार सां लॻियूं आहिनि तंहिंजे करे तव्हां प्लीज़ डिप्रेशन वारी जेका ॻाल्हि था कयो न उहा शहरनि में आहे ॿारहाड़ीअ में अञा घणी आहे पर उहो पंहिंजो पाण ताईं आहे असां जेकर थोरी बि कोशिशि कंदासीं त इहा डिप्रेशन वारो लफ़्ज़ ई ख़तमु थी वेंदो ऐं तव्हां हुनखे सुठी सलाह ॾियो सुठी ॻाल्हियूं थियूं पियूं हलनि ॾाढो बहितरीनु माहौल थो पियो हले इहे एजुकेशन जे हवाले सां हिकिड़ी छोकिरी पढ़ंदी माना सॼो ख़ानदान पढ़ंदो सही बिल्कुलु
बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई ॿियो ई ख़ासि तौर ते जेको ॿारनि जूं हाणे मोकलूं ख़तमु थियण वारियूं आहिनि ॿारनि लाइ छा चवण था कहिड़ो न्यापो ॾींदो ॿारनि खे मोकलूं ख़ासि तौर ते ॿारनि लाइ हूंदियूं आहिनि इन लाइ न हूंदियूं आहिनि त ॿार सॼो 12 महीना पढ़नि था मां पंहिंजे ॿारनि खे होमवर्क कोन ॾींदो आहियां सही ज़बत मां बि चवंदो आहियां बाबा तव्हांजा हे सब्जेक्ट आहिनि हिन सब्जेक्ट में इहे लिखियल आहे तव्हां घुमण फिरण वञो जेकॾहिं को फाइनेंशियली तौर ते नथो केयर करे त मां हुनजी हेल्प कंदो आहियां ज़बरदस्त माशाल्लाह इन हिसाब सां माशाल्लाह वॾी वॾी महिरबानी ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई तव्हांखे मुबारक हुजूं तव्हांखे जस हुजणु घुरिजे त तव्हां पंहिंजी न्याणी पढ़ायूं ऐं अहिड़े ई जे इलाइक़े सां चयो त जेको तसवुरी माना पैदा थियण ई माना हिकिड़ो एप सम्झो न त ॾाढी असांखे ॾाढी ख़ुशी थी बिल्कुलु 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 जी जी डॉक्टर इंडिविजुअल कंट्रीब्यूशन आहे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे सही असां हमेशह ईअं सोचींदा आहियूं त हुकूमतूं सही थी वञनि हलियूं पॉलिसीज़ सही थियनि बजट वॾा हुजनि वॾा इदारा खुलनि न बाबा न उनजो आहे पर हाणे हू त जॾहिं थिए तव्हांखे छा करिणो आहे बीइंग डॉक्टर गुलज़ार बीइंग तहरीम असां छा था करे सघूं बीइंग दीन मोहम्मद छा था करे सघूं उहो दीन मोहम्मद साहब करे ॾेखारियो आहे न सिर्फ़ु पंहिंजनि ॿारनि खे पढ़ायो उन्हनि पर हाणे हू पंहिंजी ॻोठनि में आस पास जे माण्हुनि खे बि सुजाॻी पैदा कनि पिया बसि इन शइ जी ज़रूरत आहे असां चऊं था असां सभई जेकॾहिं ईअं कयूं 100 माण्हू जेकॾहिं ईअं कनि न पूरे सिंध में माना 100 ख़ानदान 100 ॻोठ सुधरी वञनि ऐं इहा शइ अॻिते वधंदी वेंदी ज़बरदस्त ज़बरदस्त अज़र साहब तव्हां छा चवंदव मां हिकिड़ी कॉल वठी वठां अज़र साहब हेलो अस्सलाम वालेकुम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा तव्हांखे भलीकार सुबुह में प्रोग्राम में जी छा चवंदव दा जी 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 टीवी जो आवाज़ तव्हां बंदि करे छॾियो टीवी जो आवाज़ बंदि लॻो पियो आहे मां चाची जे बारे में ॻाल्हाइण चाहियां असांजो सुवाल इहो आहे त जी जी शायद कॉल ड्रॉप्स थी वई जी जी अज़र साहब मां दीन मोहम्मद साहब जी ॻाल्हि ते थोरो ईंदुसि त दीन मोहम्मद साहब पंहिंजो बुनियादी फ़र्ज़ पूरो कयो आहे न सिर्फ़ु हुननि जो ख़ानदान पर पूरी हुननि जी जेकी न्याणियुनि जी हुननि पढ़ाए पंहिंजी नसलुनि खे सुधारे छॾियो आहे ऐं इन जो असरु उन जे इलाइक़े उन सोसाइटी ते बि पए थो मां सम्झंदुसि त दीन मोहम्मद साहब पंहिंजी जेकी न्याणियुनि खे 4-5 जे ख़्याल में उन्हनि जेके ॿुधायूं त उन्हनि रोल मॉडल हिकिड़ा पैदा करे छॾिया आहिनि उन सोसाइटी लाइ अॼु दीन मोहम्मद साहब कयो लेकिन दीन मोहम्मद साहब खे ॾिसी 4 ॻोठ जा माण्हू ॿिया बि अगरि इहो क़दम खणनि त मां सम्झां थो हिन समाज लाइ ॿियो कुझु सही असांजी ख़ुशहाली इहा ई त असां इहो ई त चाहियूं था त जेको न्याणियुनि जे हक़नि ते न्याणियुनि जे फर्स्ट ऑफ द फंडामेंटल राइट्स ते ॻाल्हायो वञे आवाज़ उथारियो वञे नंढनि नंढनि ॻोठनि में नंढनि में पढ़ायो था हाणे ॾिसो हुननि इहो पढ़ायो आहे त बाक़ी ॿियनि शयुनि बाक़ी जॾहिं एजुकेशन हूंदी त पोइ छा जो डिप्रेशन हा बिल्कुलु ॾिसो जीअं तव्हां चयो था न उन बुनियादी हक़ जीअं उनखे ॾिना वञनि उन्हनि ते ॻाल्हायो वञे त उन्हनि ते ॻाल्हाइबो ऐं बुनियादी हक़ ॾियण जी जॾहिं ॻाल्हि अचे थी ऐं जॾहिं उते वरी हिकिड़ो फादर हिकिड़ो मेल उन्हनि खे उहा शइ ॾिए थो त आई थिंक दिस इज़ अ बिग अचीवमेंट असांजी सोसाइटी में असांजे जेकी हिकिड़ो सोशल सिस्टम असांजो स्टेरियोटाइप्स ठहिया पिया आहिनि सोशल सिस्टम असांजो हले पियो थो उन में माना मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे मुंहिंजो फादर पाण हिकिड़ो एग्ज़ाम्पल हुयो त कहिड़ियुनि कंडीशंस में उन मूंखे जीअं पढ़ायो मूंखे जीअं ॿाहिरि कढियो त मां तव्हांजे साम्हूं आहियां अॼु त मूंखे बि सर जी ॻाल्हियूं ॿुधी करे बसि पंहिंजो फादर ई यादि पिया आयो ऐं ॾाढी ख़ुशी थी मूंखे वाकई इहा ॻाल्हि बिल्कुलु सही कई त हिकिड़ी फीमेल जे अॻिते माना वधण प्रोफेशनल लेवल ऐं एजुकेशन में सपोर्टर जेके हूंदा आहिनि या त हुनजो वालिद या हुनजो भाउ हूंदो आहे मां वीचारी हस्बैंड मेल जो हिकिड़ो कैरेक्टर इहो इन प्रोफेशनल लेवल में औरत खे सपोर्टेबल हूंदो आहे ऐं अगरि पॉज़िटिव हुजनि त मां हिकिड़ी कॉल वठी वठां पोइ ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम शायद ड्रॉप थी वई जी 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 डॉक्टर बिल्कुलु ॾिसो औरत जी या छोकिरी जो जेको तालीम खां वठी हुनजो जेको बि प्रोफेशनल ग्रोथ आहे उन में मर्द जो तमामु घणो किरदारु हूंदो आहे पोइ पीउ जी सूरत में भाउ जी सूरत में मुड़ुस जी सूरत में इवन किन सूरतनि में पुट जी सूरत में उहो बिल्कुलु हर जाइ ते आहे हाणे अनफॉर्चुनेटली थियो छा आहे उमूमन असां हिननि ॿिन्ही खे साम्हूं बीहारे छॾियो आहे त भई औरत जी जेका तरक़ी आहे तालीम उन में शायदि को मर्द ख़ुशि न आहे उन में या हू उनजो मुखालिफ़ आहे ईअं न कजे इन ॻाल्हि खे ख़तमु कजे गॾिजी कमु कबो गॾिजी हलबो इहो अचे न पोइ छा थींदो आहे पोइ उहो स्टेरियोटाइप अधी वारी ॻाल्हि त पोइ हू मर्द जेको समाज आहे असांजो नो डाउट मेल डोमिनेट सोसाइटी आहे असांजी ओवरऑल पर उनखे पॉज़िटिव रुख ॾियण जी ज़रूरत आहे पर जेके हाणे ॾिसो फेमिनिस्ट
ग्रुप्स आहिनि जेके उहे बि वरी किथे किथे एक्सट्रीम ते हलिया वेंदा आहिनि पोइ अञा हिकिड़ो तासुर इहो वेंदो आहे माण्हू खे त भई इहे कोई हिकिड़े ॿिए जे कोई अपोज़िट का शइ अची वई आहे ईअं कतन बि न आहे हीअ बिल्कुलु असांजो हिकिड़ो गॾु सिस्टम अलाह ताला पैदा कयो आहे औरत मर्द खे गॾु इक्वल बिल्कुलु त ऐं असांजो सिंध त शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई रहमतुल्लाह अलैह जो जेके बि आहिनि सूर में आहिनि सूर मां घटि आहिनि सूर में वधीक उन्हनि पंहिंजे सुर जा नाला उन्हनि खे ॾेई छॾिया उन्हनि खे हिकिड़ो मोहबत जो अज़मत जो हिकिड़ो ओञाण ठाहे छॾियो ऐं अहिड़े तरीक़े सां असांजी सिंध में न्याणी खे सत क़ुर चऊं था घटि ते इज़त न आहे पर ज़रूरी आहे त उनमें जेकॾहिं कंहिं माण्हू जी बैरियर्स आहिनि उहे टोड़िया वञनि ऐं बिल्कुलु उन ॻाल्हि खे सम्झो बि वञे हिकिड़ी कॉल मां कॉल वठंदमि हेलो अस्सलाम वालेकुम जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां जी मक़बूल थो ॻाल्हायां थी नवाब शाह बुछेरीअ खां अव्हांखे भलीकार त कीअं आहियो जी भलीकार महिरबानियूं कुर्बा मुंहिंजा बि ऐं जेके गेस्ट वेठा आहिनि अॼु पहिरियों चकर अव्हांजो प्रोग्राम ॿुधी रहियूं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं इनशाला ऐं ईअं ई एजुकेशन ते ॻाल्हि कंदा रहो त बहितर आहे छो जो तइलीम बिना कुझु ई कोन्हे को ऐं जेसि ताईं स्पेशली असांजे ॻोठनि में ऐं तइलीम न ईंदी त कुझु बि नथो थी सघे का चेंजिंग कोन ईंदी बेशक असीं केतिरी बि मिल्कत गॾु करियूं कुझु बि करियूं पर कुझु ई नथो थी सघे सही ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढी सुठी असां इहो ई चऊं पिया वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु कयो ऐं असांजे जेको मेहरान टीवी जो स्लोगन ई इहो आहे जेको तालीम फिरायो असांजे मुल्ला साहिब ॾिसो त केतिरे जाखोड़ करनि था तालीम जे हवाले सां ऐं केतिरा स्कूल्स ऐं वग़ैरह उन्हनि खोलण जी कोशिशूं कयूं तालीम क्योंकि तालीम सां ई अचे तालीम सां गॾोगॾु छो इहे सभु मैनेजेबल ॿई पिलर्स आहिनि ज़िंदगी खे अॻिते वधाइण ऐं हिकिड़ो सुठो इंसान मोराई साहब हिकिड़ो कल्चर डे खे बि तालीम डे में कन्वर्ट कयो इहो त ज़बरदस्त हिकिड़ो पॉज़िटिव ॾिनो अथव असांजो कल्चर तालीम खां बग़ैर कुझु बि कोन्हे बिल्कुलु ऐं असांजी सिंध में ॾिसो केतिरा त दानविशर अदीब जेके आहिनि लेखक सिर्फ़ु एजुकेशन सां ई वाबस्ता आहिनि अॼु असां तव्हां छा जोड़े बिल्कुलु मोराई साहब जीअं मुसलसल हिननि ते उन्हनि जो पहिरियों ई कमु इहो रहियो आहे त जीअं कल्चर खे उन्हनि कन्वर्ट कयो एजुकेशन में छो जो एजुकेशन जी अवेयरनेस सिंध में पहिरियों एतिरी न हुई अॼु असांजा अहिड़े चैनल्स जीअं मेहरान टीवी जीअं माशाल्लाह मुसलसल कमु पियो करे तालीम ते कमु पियो करे मोराई साहब मुख़्तलिफ़ ॻोठनि में वियो मुख़्तलिफ़ ॻोठनि जी माण्हुनि खे अवेयर कयो कम्यूनिटी खे डेवलप कयो माण्हुनि खे एजुकेशन माण्हुनि खे हक़ ॾियण जी कोशिशि कई ऐं न्याणियुनि खे जीअं उतां जी प्रमोट करणु जीअं माण्हुनि खे जीअं अॻे अचे पेरेंट्स खे उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कई मुख़्तलिफ़ जीअं 8 साल 10 सालनि खां तव्हांजो हीउ प्रोग्राम हले पियो इहो बि मुसलसल एजुकेशन ते हले पियो त अवेयर करणु असांजो जेकी असांजे पढ़ियल लिखियल तबिके जो मक़सदु इहो न आहे त इहा एजुकेशन असां पाण वटि रखी छॾियूं इहा एजुकेशन तव्हां ॿियनि ताईं पहुचायो ऐं माण्हुनि जा जेके बंदि थियल दिमाग़ आहिनि उनखे खोलियो बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कई पर असां चवंदे त असांजे वालिदेन जे मथां असां त हिकिड़ो ज़बरदस्त बहितरीनु हिकिड़ो असां त हिकिड़ो अहसान असांजा थोरा आहिनि त असांखे जेको आहे असां पंहिंजे वालिदेन जा अहसान मञंदा आहियूं जेको उन्हनि असांखे एजुकेट कयो दे एजुकेट अस ऐं इट इज़ एजुकेशन दे वी आर here I gather to conversation and talk about on education system and also women in poverty सही आहे न आख़िर में मुंहिंजो सही हो न बिल्कुलु ऐं ॿियो इन वालिदेन जे अहसान ते छा चवंदो वालिदेन जो एहसान ॾिसो अक्सर असां इहो सवाल बि पुछंदा आहियूं त वालिदेन असांखे एॾो माना ऑब्वियसली नो डाउट जॾहिं खां असां ॼमूं था त जीअं मां हिकिड़ो शुरू में चई चुकियसि असां हिकिड़ो इंसानु औरत हुजे सॉरी फीमेल हुजे या मेल हुजे ब्लैंक हूंदो आहे उनखे ही सोशल सिस्टम ॾेखारण वारो ज़िंदगी ॾेखारण वारो तालीम ॾियण वारो शऊर पैदा करण वारो उन में हिकिड़ा वालिदेन ई हूंदा आहिनि ठीकु आहे तव्हांजी मदर जेकी हूंदी आहे स्पेशली तव्हांजो फादर हूंदो आहे तव्हांजो घरु हूंदो आहे तव्हांजो फस्ट स्कूल हूंदो आहे त उहो तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदो आहे सेखारींदो आहे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो त उनजो अहसान त असां लाहे कोन था सघूं त उनजो रिप्लाई ईअं कयो वेंदो आहे अक्सर दानिशवर जेके हूंदा आहिनि उहे रिप्लाई ईअं कंदा आहिनि त अगरि तव्हांखे उहो अहसान लाहिणो आहे तव्हां पंहिंजे औलाद जी सुठी परवरिश कयो अगरि तव्हांखे पंहिंजे पीउ माउ जो कर्ज़ु लाहिणो आहे त तव्हां पंहिंजे औलाद जी अहिड़ी परवरिश कयो त उहो जेको उन्हनि तव्हांखे ॾिनो हू तव्हां पंहिंजे ॿारनि खे इंसान जी जी अज़र साहब हा असल में असां वटि जेकी इंसान आहे पर इंसानियत ख़तमु आहे माण्हू पंहिंजी घणी थो सोचे ख़ुदगर्ज़ हा ख़ुदगर्ज़ हाणे तव्हां किथे ॾिसो हूंदो त खोड़े अहिड़ा ॿार आहिनि जंहिंजा पेरेंट्स के न आहिनि को अफोर्ड नथो करे सघे त उनखे असां छा छॾे ॾियूं छो जो उनजे पेरेंट्स कोन्हनि असल असांजो जेको कमु हुजणु घुरिजे त जीअं असांजी एजुकेशन असांजे ॿारनि जी वञे थी ईअं ॻोठनि में असां पंहिंजे ॻोठनि में उन्हनि ॿारनि खे बि हथु रखूं मथे ते ऐं उन्हनि जी एजुकेशन जो ख़र्चु जीअं साईं ॻाल्हि कई त मां अफोर्ड कंदो आहियां पंहिंजे खीसे मां माण्हुनि खे सैर तफ़रीह लाइ मोकिलींदो आहियां त अहिड़े क़िस्म जे जेके कम आहिनि
ये बुनियादी ये रोल मॉडल्स आहिनि ये बुनियादी असांजो फ़र्ज़ु आहे सोसाइटी खे चेंज करिणो आहे फैमिली खे त चेंज थी वेंदी तव्हांजी न फैमिली खे तव्हां ओन पिया कयो तव्हांजी सोसाइटी सां उन ई ॿार जो सोसाइटी सां तालुक़ु आहे अगरि उहो तालुक़ु जेको तव्हांजो सोसाइटी सां तालुक़ु आहे उहा सोसाइटी चेंज न थींदी त तव्हांजो को बि अमल तव्हांजो कमु तव्हांजी कामयाबी कंहिं कम जी ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि कई जज साहब त जेको ॿार घर में सिखे थो उहे ॿाहिरि शयुनि खे नज़र न ईंदी त यकीनन उन माहौल जो असरु पए थो उन शइ ते जंहिं जॻह ते त कंहिं औरत जी रिस्पेक्ट नथी थिए न्याणी जी रिस्पेक्ट नथी थिए जेको छोकिरो आहे जंहिंखे घर में औरत जी इज़त जो ॿुधायो थो वञे उन्हनि जे हक़नि जो ॿुधायो थो वञे ॿाहिरि मुआशिरे में ॾिसे थो त उन ते फ़र्क़ु मां हिन में अञा थोरी हिकिड़ी एड कंदुसि त खोड़ मोस्टली ईअं थींदो आहे त खोड़ माण्हू कल्ह मां वियुसि हिकिड़ी फैमिली सां गॾु मां पंहिंजी असांजी फैमिली हुई 2-3 हिकिड़े रेस्टोरेंट ते वियासीं त मूं ॾिठो पिए त हाणे इहा भेण जी जॻह आहे या न त उन्हनि सॼी कवट थी वियो ॾाढो ईद जे 2-3 प्रोग्राम में त हिकिड़ी मूं ॾिठी त हिकिड़ी लेडी हुई उहा साइड मां हुनखे ॿार ॾेई छॾियऊं त तूं हिनखे ॿारनि खे संभाल ऐं हू सॼो इंजॉय पिया कनि माना उनखे इन्वॉल्व न कयूं इहा मूं तस्वीर में त ॾिठो आहे इहो मां टीवी ते बि ॿुधो आहे पर इहो मां इहा सोशल मीडिया ते बि इहा शइ ॾिठी आहे पर इहा अखि जॾहिं मूं अखियुनि सां जॾहिं मां ॾिठी छो जो आउं पाण उन रूम में वियुसि पंहिंजे कवर करण लाइ त जंहिं मां ॾिठी त मूंखे ॾाढी मुनासिबु न लॻी पोइ आख़िर में चयुमि त तव्हांखे हुनखे चयुमि मां चयुमि हिननि खे ख़ुदा जो शर्म अचणु ख़ुदा जो ख़ौफ़ त न अथनि पर पंहिंजो शर्म अचणु घुरिजे हू अकेली माई वेठी हुननि खे ॾिसे पई इहो मां उन्हनि में ॾिठो मां चयो ईअं न हूंदो पर वाकई रियलिटी आहे सोशल मीडिया ऐं मीडिया जेके हक़ीक़त थी बयान करे थी करणी पर मां हिकिड़ी कॉल वठी वठां हेलो अस्सलाम वालेकुम जी जी बिल्कुलु पंहिंजो तारीफ़ कराईंदा जी इमदाद अली खेड़ो थो ॻाल्हायां चंदोलियार खां अमा के भलेकर सुबह मेरा प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदा जी तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो पसंदि ॾिसी रहिया आहियूं लेकिन हिन में हिकिड़ी असांखे कमी महसूस थी रही आहे त दुनिया जी तालीम सां गॾोगॾु नियाणियुनि खे माना जेको दीन जी तालीम ॾियण बि तमामु लाज़मी आहे उन ते बि थोरो घणो ज़िक्र हुअणु खपे बिल्कुलु बिल्कुलु क्योंकि ही ॿई पिलर्स जी तालीम त सभु अची थी वञे तालीम में जॾहिं ॿार स्कूल वञे थो त हर पीरियड्स मिलनि था उन में इस्लामिक पीरियड बि आहे दीन ख़ासि उते वरी जॾहिं शाम जो अचे थो दोस्तानी पढ़ाइणु अचे थी ही तालीम सां ई रिलेटेड आहे न जी 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 ॿियो कुझु चवणु चाहींदा वॾी वॾी महिरबानी जी डॉक्टर गुल साहब मां हिकिड़ो ब्रेक वठी वठां पोइ ॻाल्हि सॉरी टू इंटरप्ट नाज़रीन ये वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो है प्रोग्राम से ताबूत के सुरहान चाहे जेके नवरसन के जोड़े थी जे हर तक में कैश मौजूद है कारे न वंजो अस सा गड रहजो